अमूमन पूरी सिंध के कन का इशू ते द एक्सपर्ट मीडिया ते असां लाइव बराह रास्त ईंदा रहंदा आहियूं कन का बरंदड़ ऐं तरंदड़ ऐं नरम ऐं तेज़ तरीन इशू ते पर हिन भेरे हिकु अहिड़ो इशू आहे जेको अहिड़ो त हिकु मसइलो आहे या खणी अहिड़ी त नई ॻाल्हि आहे जेका तव्हांखे ॿुधाइण सां हैरानगी थींदी ऐं हैरत थींदी ऐं तव्हां ईअं महसूसु कंदो त ॼण का असां ड्राड़ या बटा खणी रहिया आहियूं पर ईअं कतई बि न आहे हिकु अहिड़ी हक़ीक़त जेका हीअ मुंहिंजे पुठियां तव्हां ॾिसी सघो था हीअ जेको नलको आहे इन नलके जो जेको पाणी आहे उहो फ्रिज ऐं बर्फ़ जे पाणी खां तमामु ज़्यादा थधो ऐं मिठो आहे जॾहिं हीअ जेको नलके जी जेका हद आहे ज़िले लाड़काणे जे तालके डोकरी जे ॻोठ गुलाम हुसैन बुट ऐं बगी बिंडी जे विच में दादू कैनाल में अचे थी हिन जी जेका आहे सो हद हीअ जेका मौजूदु नलके में ॾिसो था मुंहिंजे पुठियां हीअ इलाइक़े वासी ऐं मुख़्तलिफ़ ॻोठनि खां अची हीअ वेंदी रहिया आहिनि ऐं जेको आहे सो लुत्फ़ अंदोज़ थी रहिया आहिनि हिननि सां असां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हू कीअं महसूसु करे रहिया आहिनि त पाणी जी जेका आहे सो शरह छा आहे ऐं पाणी केतिरो थधो आहे अचो तव्हां मगर को वेठो आहे तव्हां हाल अहिवाल ॾियो त पाणी खे तव्हां कीअं महसूसु कयो आहे पानी बाबा जोर थदो आ मोलाए करम सां पानी सफ़ा जोर थदो आ आए बि उस ते नलको बाक़ी पानी थदो आ सफ़ा तव्हां पाण किथां जा आहियो असां पाण डोकरी आहियूं बा हिते तव्हां केतिरा दफ़ा आया आहियो हिते असांखे 5-6 चक्कर हा तक़रीबन तव्हां साल में घणा दफ़ा नलके ते वेंदा आहियो साल में असां बस 3-4 चक्कर ईंदा आहियूं तमामु ॾाढो सुठो अमल आहे जॾहिं हींअर असां इहो जेको आहे नलके ते वेंदे थो हमरा उन सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं त हू हक़ीक़तनि खां आगाह करे त असुल जेको आहे सो हिन जो पाणी एॾो थधो कीअं आहे अख़्तर तव्हां असांखे ॿुधाईंदा त जेका सो मौजूदु सूरत हाल में तव्हां वेठा आहियो निटण उस ते ऐं तव्हां पाणी खे कीअं महसूसु करे रहिया आहियो साईं पाणी ज़बरदस्त आहे फ्रिज खां वधीक थधो आहे बर्फ़ जी जाइ न आहे केरु 20 सेकंड बि न वेही सघंदो हिन पाणी जे हेठों ॻाल्हि इहा आहे त हीउ जेको आहे न पाणी बसि कुदरती थधो आहे हिन ॻोठ जे मथां मालिकनि जा वॾा करम आहिनि जो माना वॾो थधो आहे हिकिड़ो हे पाणी जो तव्हां ॾिसो हिते बर्फ़ खां बि वधीक आहे बर्फ़ त छा पर फ्रिज बि हिनजी जाइ न आहे साईं तव्हां हर साल में केतिरा दफ़ा वञण ईंदा आहियो तक़रीबन मां सम्झो साल खां पोइ वेठा आहियो बाबा ॻाल्हि इहा आहे त असांखे हर साल में हिकु चकर मौक़ो मिलंदो आहे जेको त मजलिस में ईंदा आहियूं मजलिस ॿुधी पोइ हिते वेझण ईंदा आहियूं बाक़ी थधो वॾो आहे पाणी बसि हलाया करम आहिनि ॻोठ जे मथां हींअर बि तव्हां ॾिसी सघो था त जेके सो दोस्त आहिनि जेके वेंदी हिन पाणी मां लुत्फ़ अंदोज़ थिया आहिनि यकीन ॼाणियो अगरि तव्हां यकीन करे सघो था त हिन नलके जो जेको पाणी आहे हिन में ख़ासि का करामत आहे या का अहिड़ी का ॻाल्हि आहे जंहिंमें कुदरत जो ई को मौजूदो करार ॾेई सघूं था हिन पाणी में फ्रिज ऐं बर्फ़ जे पाणी खां वधीक थधि आहे तव्हां हींअर महसूसु करे सघो था तव्हां ॾिसी सघो था त जेका हिन जी नलके जी जेका पाणी आहे या जेका सो पघरजण आहे उहो जीअं न के शीशे या कंहिं स्टील जे जग में हूंदो आहे त उहो पघिरजी वेंदो आहे छो त हींअर तव्हां महसूसु करे सघो था ॾिसो था त हे नलको पघिरजी चुको आहे ॼण को हिन ते नलके जे अंदरि में को बर्फ़ जूं गोड़ियूं पियल आहिनि या बर्फ़ जूं को टुकड़ियूं जॾहिं त तव्हां ॾिसो हींअर काफ़ी असांजा दोस्त वेंजंदा जॾहिं त असां शबीर खुआर बि मौजूदु आहे हुन खां बि हाल वठंदासीं तूं बि हर साल हिन नलके ते ज़रूरु वेंजंदो आहे हेल बि उहो शर्फ़ पंहिंजो हासिलु करणु वञे पियो अस्सलामुअलैकुम जीअं त असां हर साल हिते मजलिस ते ईंदा आहियूं ऐं असांखे माना इहो मजलिस जे अलावा हीअ बि माना मौक़ो मिली वेंदो आहे त हिन माना थधे नलके में वञण जे लाइ लुत्फ़ अंदोज़ थींदा आहियूं पर बहरहाल एतिरो थधो पाणी आहे बर्फ़ त छा फ्रिज छा पर असां चवंदा हिते हिकु नेमत आहे स्विमिंग पूल हिते वग़ैरह ठहे त अञा बहितर आहे हिन खां वधीक आहे ऐं तव्हां पाण ॾिसी सघो था वधीक तव्हां इनशाला हिन स्टोरी खां पोइ तव्हां जेके बि इलाइक़े वासी आहियो यकीनन हीअ जेको सो तव्हांखे सटको पंधु ॿुधाईंदो मुंहिंजे दड़े खां वेझो ॻोठ बगी बिंडी खां अञा तमामु क़रीब जेको आहे सो इहो नलको वेझो आहे जेको आहे सो दादू कैनाल जे कप ते आहे हिन नलके जो एतिरो पाणी थधो ऐं मिठो आहे जो तव्हांखे छा ॿुधाए सघूं तव्हां हाणे वेठा आहियो हाणे तव्हां ताज़ो छा असांखे चलो काफ़ी जेके सो दोस्त असां जेके सो ॻाल्हाइण खां कतराए रहिया आहिनि ऐं हींअर तव्हां सूरत हाल ॾिसो था त काफ़ी दोस्त वेंजण जे लाइ बि तयारी करे रहिया आहिनि कुझु वेठा आहिनि कुझु वेंजण लाइ अचनि पिया था परे परे खां ज़रूरत उन ॻाल्हि जी आहे जीअं शबीर खुआर ख़ान चयो त अगरि हिन नलके ते अगरि स्विमिंग पूल लॻे त तमामु घणो थधो ऐं मिठो पाणी हूंदो जेको बर्फ़ ऐं फ्रिज पाणी खां तमामु वधीक थधो हूंदो यकीन इहो दावा हुआ हिन नलके जे मालिकनि जी या असां पाण बि महसूसु नलके ते
वेंदासीं तव्हांखे अस्पताल बाबति असांजे पाण बि महसूसु करे सघूं त वेझण में जेको आहे सो केतिरो मज़ो आहे। यकीनन हे पाणी तमामु घणो थधो ऐं फ्रिज जे पाणी खां वधीक मिठो हूंदो आहे। पंहिंजे बादशाह जान खे इजाज़त ॾींदा। फी अमान अल्लाह, अल्लाह निगहबान।